एक तो साईं असां बस में सफ़र कयूं पिया पोइ कुराड़ी माई भेगा सां वेठी असांजी ना पोइ छा त उहो बोतल हीअं मुंहं ते चाढ़े आराम आराम सां लाहे पई आराम आराम सां चाढ़े हीअं लाहे हिनी खे चई मैं सोर वॾो कावड़ी ला हिनी खे लॻी कावड़ पोइ कुराड़ी माई जी बोतल लाहे चाढ़े लाहे हेॾे रखे हेॾे हिनी छा कयो वरी खणी उथी वञी हिकु ई ढुक भरे बोतल न मरी हीअं तरी को ॿार सटे कुराड़ी माई जो भागा मुंहिंजी बोतल छो सटे चे बोतल तवारी कार पी पिया जी मां पीती ही पी पिया चे ओनी भागाए नहीं मैं बोतल न पिया पी नहीं मैं मथु का सटिया पे आई पे दवे असा पई गड बस में बैठा थे मथे ढाड़ेल चढ़ी आया साईं ढाड़ेल सबिन ऊपर लगा एकदी भरसा औरत बैठी वो साईं ढाड़ेल उन को न पे हुआ चे बे बा मां को न पुरियो मां गरीब आया उन जे तो नालो छा है जे मां जो नालो कौन सर है वो साईं ढाड़ेल रोन लगो वडो जे संतके चे इनके सामान पानी मोटा दो संतके छो जे मांजे भेणे नालो कौन सर साईं हे बुथी यो यो साईं जे अदा माखी गोठारा कौन सर से दान माखी सामान मोटा दो